नाज़रीन, मक़सूदो रिंद लॻ ॻोठ हाजी रिंद ॾांहुं वींदड़ लिंक रोड गुज़िरियल केतिरनि सालनि खां हंधा हंधा उखड़ियल आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूलु आहिनि ऐं ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे शरीफ़ रिंद। मक़सूद रिंद लॻ ॻोठ हाजी रिंद ॾांहुं वींदड़ लिंक रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हंधा हंधा उखड़ियल आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूलु बणियल आहिनि ऐं ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि मेहरान टीवी सां वीचार वंडी ते चयो त गाॾियुनि जी हालत थी वई आहे, हिकिड़ो पेट्रोल महांगो, ॿियो गाॾियुनि जे अचूं वञूं था त सॼो ॾींहुं बसि पंचर गाॾी लॻी पई आहे। छा कयूं, भला असांखे रोड ठाराए ॾियनि पियो, हाणे छा कनि। टायर टूप मटिजनि था, महीनो बि कोन था हलनि नवां। रोड जी हालत पाण ॾिसो पिया, वॾेरनि खे चई चई त बेज़ार थी विया, को बि असरु कोन्हे, को बि फ़र्क़ु कोन थो पवे। इहा ई अपील आहे असांजी, जो रोड ठही मिले बसि असांजे लाइ इहो ई कजां, ॿियो त गवर्नमेंट का शइ ॾेई कान थी। भई रोड हाजी ॻोठ जो सॼो टुटो पियो आहे, ऐं जेको सो केरु चङो मोटो आहे ई कोन आहे, रोड लॻो आहे। असां रोड ॾाढो परेशान हुआ कोन्हे, घस कोन्हे, जेका ज़रा है सा मिशना कावा हूंदा पासे जी मिटी आंदे उहो ई ख़त्म कर छॾंदा आहिनि। को माण्हू मर पवंदा आहे शहर जो, उहो चाह सूरे न रमंदा, इहे दर्द को धणी कोन्हे ॻोठ दा। बसि इहा ई ख़बर आहे की ॻोठाणनि वधीक चयो त असांजे ॻोठ जो रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां टुटल आहे ऐं रोड खे हंधा हंधा वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूलु बणियल आहिनि। जॾहिं त असांजी गाॾियुनि खे बि नुक़सानु थिए थो ऐं को ॻोठाणो बीमार थिए थो त मरीज़ जो साह अध में ई हलियो थो वञे। तंहिं करे असांजी अपील आहे त सिंध सरकार ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे त महिरबानी करे असांखे ही रोड ठाराए ॾिनो वञे त जीअं असीं परेशानियुनि खां बची सघूं। कैमरामैन टीम सां गॾु शरीफ़ रिंद, मेहरान टीवी न्यूज़।